नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे इस्लामाबाद में ख़बर ॾींदा हलूं त पाकिस्तान चीन जे तरफ़ां पुराणे सिफ़ारतखाने जी इमारत हवाले करण जी पेशकश थोरो मञण सां गॾु क़बूल करे वरिती है। चीन जे तरफ़ां तहफ़ी में ॾींदड़ वेंदड़ हिन इमारत में पुरान सर्विस अकेडमी खे मुंतक़िल कयो वेंदो। परॾे वज़ीर शाह महमूद कुरैशी डेवलपमेंटिंग इनक्लो में चीन जी सिफ़ारतखाने जी पुराणी इमारत जो दौरो कयो ऐं हुन जो भलीकार करण लाइ पाकिस्तान में चीन जे मुक़रर सफ़ीर याऊ जंग समेत ॿियूं आला इख़्तियार मौजूद हुयूं। ज़रीअनि मूजिब 80 केनाल ते मुश्तमिल चीन जी पुराणी सिफ़ारतखाने जी इमारत खे ख़ैर सिंगाली जे जज़्बे तौरु पाकिस्तान हवाले कयो वियो। ज़रीअनि मूजिब सिफ़ारतखाने जी इमारत खे मुकमल तौरु मरम्मत ऐं सींगार खां पोइ हिन खे परॾे वज़ार जे हवाले कयो वेंदो। ज़रीअनि मूजिब इमारत जी मरम्मत ऐं सींगार ते थींदड़ ख़र्चो ख़ैर सिंगाली जे जज़्बे तौरु चीन हुकूमत बर्दाश्त कंदी। परॾे वज़ीर शाह महमूद कुरैशी हिन मौक़े ते वज़ीर आज़म इमरान ख़ान जे तरफ़ां बि चीन जी हुकूमत ऐं उन जे इख़्तियारनि जो थोरो मञियो। हिन इमारत जे मुख़्तलिफ़ हिस्सनि जो दौरो बि कयो। ज़रीअनि मूजिब परॾे वज़ीर शाह महमूद कुरैशी सां गॾु परॾे सेक्रेटरी सोहेल महमूद, स्पेशल सेक्रेटरी मुअज़्ज़म ख़ान ऐं परॾे वज़ार जे तर्जुमान आशा फारूकी समेत ॿियूं आला इख़्तियारियूं बि मौजूद हुयूं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।